जामशोरे में सिंध ऐं बलोचिस्तान जे क़ौमपरस्त अॻवाननि सामूंडी इलाइक़नि ऐं ॿेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़नि खे रद्द कंदे भरपूर नमूने गॾियल जिदोजहद ते इतफ़ाक़ करे वरितो। बलोचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं नेशनल पार्टी जे सरबराह अब्दुल मालिक बलोच जामशोरो पहुची सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर SUP सरबराह सईद जलाल महमूद शाह ऐं अवामी तहरीक जे सदर रशूल बख्श ख़ासकेली सां साईं GM सैयद एडफेस ते मुलाक़ात करे सिंध ऐं बलोचिस्तान जे गॾियल मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। गॾिजाणी खां पोइ अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध ऐं बलोचिस्तान जा ॿेट सूबनि जे हज़ारे सालनि खां मिल्कियत आहिनि। मुल्क जे आईन ऐं कानून मूजिबि सामूंडी इलाइक़नि ऐं ॿेटनि ते को बि क़ाबिज़ थी नथो सघे। सदाती आर्डीनेंस सूबनि खे विरहाइण जे बराबरि सम्झूं था, उन ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद जारी रहंदी। अॻवाननि जो चवणु हो त सिंध ऐं बलोचिस्तान जे अवाम जा हक़ सदाईं गसब कया विया आहिनि। मादनी वसीलनि ऐं ॿेटनि ते कब्ज़ा करे धरती धड़ियुनि खे बेदख़ल कयो वियो आहे। 17 अक्टूबर ऐं 1 नवंबर ते एहतजाज जे ॾिनल सॾनि ते शिरकत लाइ सिंध ऐं बलोचिस्तान जे पार्टियुनि सां राब्ते में आहियूं। हुननि वधीक चयो त अॼोकी मुलाक़ात में गॾियल तौर ते इतफ़ाक़ थियो आहे त वफ़ाक़ सिंध ऐं बलोचिस्तान जी विरासत जे नियत सां ॿिन्ही क़ौमुनि जे सामूंडी इलाइक़नि ऐं ॿेटनि ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे, जंहिंखे गॾिजी करे नाकाम बणायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk